अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आज मोहम्मद मुजड़ सिरा यूट्यूब चैनल हाजी ऑफिशियल। जी हाँ दोस्तों, अज जे वीडियो में अवांखे ॿुधाइण वारो आहे त रूबी अली जी वीडियो हिकु ॿी वायरल थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, हिकु अहम ख़बर अवांखे ॾींदो आहे त रूबी अली जी हिकु ॿी वीडियो वायरल थी चुकी आहे। अवांखे तस्वीर जा कुझु फुटेज तव्हांखे ॾेखारींदुसि। जी हाँ दोस्तों, रूबी अली हिकु टिकटॉकर आहे ऐं टीवी ते कमु कंदड़ उहा अदाकार बि आहे। जी हाँ दोस्तों, मां ॾिसंदा हूंदा मुंहिंजे साम्हूं स्क्रीन ते काफ़ियुनि जूं तस्वीरूं अची रहियूं आहिनि, पर उहा तस्वीर अव्हांखे बाद में ॾेखारींदुसि। पहिरें मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो, जीअं असांजो हर नोटिफिकेशन ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पुॼी सघे। जी हाँ दोस्तों, सो ॻाल्हि कयूं था रूबी अली जी। जी हाँ दोस्तों, रूबी अली हिकु वॾी टिकटॉकर ऐं अदाकार थी गुज़री आहे, पर हुन पंहिंजो शर्मनाक ऐं बेहयाई जी हदूं सफ़ा पार करे छॾियूं आहिनि। जी हाँ दोस्तों, हिकु ॿियो असां वटि उन तस्वीर उनजी अची चुकी आहे। जी हाँ दोस्तों, जी दोस्तों, साम्हूं अवां तस्वीर ॾिसी रहिया आहियो त हीअ रूबी अली जी तस्वीर आहे। हिकु ॿी गंदी ही वायरल तस्वीर थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों।